ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कोयटा जे इलाइक़े सरियाब रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। फायरिंग में 25 सालनि जो महबूब लोहड़ी मारिजी वियो आहे। लाश सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे, जॾहिं त मोटरसाइकिल हथियारबंद फायरिंग करे महबूब लोहड़ी खे क़त्ल करण बाद फरार थी विया आहिनि। पुलिस पारां इहो चयो पियो वञे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। वाक़ियो पेश आयो आहे कोयटा जे इलाइक़े सरियाब रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। फायरिंग में 25 सालनि जो महबूब लोहड़ी मारिजी वियो आहे। लाश सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। मोटरसाइकिल हथियारबंद फायरिंग करे महबूब लोहड़ी खे क़त्ल करण बाद फरार थी विया आहिनि। पुलिस पारां इहो ॼाणायो पियो वञे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कोयटा जे इलाइक़े सरियाब रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। फायरिंग में 25 सालनि जो महबूब लोहड़ी मारिजी वियो। लाश सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फायरिंग करे महबूब लोहड़ी खे क़त्ल करण बाद फरार थी विया आहिनि। पुलिस पारां इहो चयो पियो वञे। तफ़सील मालूम कंदासीं कोयटा मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आज़ाद बलोच खां। जी आज़ाद, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल ही कोयटा जे इलाइक़े सरियाब रोड आरएफ किले में अॼु कल्ह हथियारबंदनि फायरिंग करे हिकु ॼणे खे क़त्ल करे छॾियो आहे। इतला मिलण ते पुलिस पहुची करे लाश खणाए सिविल अस्पताल पहुचायो, जिते पर मारिजी जी सुञाण थी आहे। महबूब अली लोहड़ी तौर थी आहे। पुलिस राब्तो करण ते ॿुधायो आहे त अञातल मोटरसाइकिल सवारनि महबूब नाले शख़्स खे क़त्ल करे छॾियो आहे, जंहिंजी लाश खणाए अस्पताल पहुचायो ऐं वाक़े जी जांच करे रहिया आहियूं। जवाबदारी वक़्तु मोटरसाइकिल ते फरार थी विया आहिनि। ठीक है, मुझे मेहरबानी आज़ाद बलोच अपडेट कर लाए।